तो तमाम रिपोर्ट शामिल कंदासीं वफ़ा अकरम अब्बासी जी, जिते सिंध के शाहूकार ऐं पुरअमन साहिली पट्टी ते क़ाइम ज़िले सेजावल जी हिन वक़्त सियासी बोतारनि तोड़े पुलिस पारां लाक़ानूनियत, दहशतगर्दी, मंशियात फरोशी, सिमलिंग तोड़े क़त्ल गारत वारे कल्चर के हथी ॾेई आम करण खां पोइ हिन वक़्त अमुन जी नगरी ज़िले सेजावल जे ख़ासि तौर ते साहिली पट्टी शहरनि झोंगो, जलबाणी, मुरीद खोसो, जाती, चूअड़ जमली, मिर्ज़ा मोरी, बेगना मोरी, छज जहान खान ऐं बुढ़ो टालपुर समेत आस पास वारा समूरा साहिली इलाइक़ा मुकमल तौर ते सिमलिंगरनि ऐं धाड़ेलनि ऐं ॾुहारनि, कातिलनि, मंशियात फ़रोशनि वटि मुकमल तौर ते यरगमाल बणियल आहिनि। जंहिं करे हाणे ॾुहारी ऐं मंशियात फ़रोशनि जा सहूलियतकार सियासी भोतार तोड़े पुलिस पिणु ॾुहारी, सिमलिंगर, कातिलनि ऐं मंशियात फ़रोशनि ॾाढो गोरा खोड़े कंध हेठि करे मुकमल तौर ते बेवस ऐं मजबूर मफ़लूज बणिजी वई आहे। अमुन जी नगरी सेजावल जी साहिली पट्टी जे शहरनि ते कातिलनि, ॾुहारी, मंशियात फ़रोशनि जे कब्ज़े खां पोइ साहिली पट्टी जा अक्सर पुर अमुन शहर वापारी ठट ऐं मकली कराची ॾांहुं हिजरत करण लॻा आहिनि।